अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में आउं उन्हनि दोस्तनि लाइ हिकु ख़ुशख़बरी खणी आयो आहियां जेके सिंधी फिल्म या ड्रामा ॾिसनि था ऐं उन्हनि में कमु करणु चाहिनि था। दोस्तों, उहा ख़ुशख़बरी ॿुधाइण खां पहिरियां आउं तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कयां थो। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़ त सिंधी ड्रामनि ऐं फिल्मनि जो बहितरीन अदाकार ऐं डायरेक्टर मंजू सतार लाड ऐं अली रज़ा महेसर जे डायरेक्टरी हेठि हिकु नओं सिंधी फिल्म ठही रहियो आहे जंहिंजो नालो आहे आख़िरी गोली। दोस्तों, हिन फिल्म में सिंध जा मशहूर अदाकार कमु करे रहिया आहिनि जीअं त सैयद निसार शाह, इम्तियाज़ सुहाग, बिलावल कोखर, शमा मंगी, रीमा नाज़ ऐं इन्हनि खां अलावा सिंध जा ॿिया बि मशहूर ऐं नाले वारा अदाकार हिन फिल्म में पिणु कमु करे रहिया आहिनि। दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त हिन फिल्म जी शूटिंग लाड़काणे शहर में हलंदड़ आहे। जेके बि दोस्त हिन फिल्म में कमु करणु चाहिनि था, स्क्रीन ते जेको नंबर हली रहियो आहे इन ते राब्तो कनि ऐं पंहिंजो किरदारु ॿुधाइनि। जेके बि दोस्त हिन फिल्म में कमु करणु चाहिनि था, स्क्रीन ते जेको नंबर हली रहियो आहे इहो डायरेक्टर अली रज़ा महेसर जो आहे। हिन सां राब्तो करे पंहिंजो किरदारु ॿुधाइनि। माशाअल्लाह दोस्तों।